प्लाज़ा खे लॻल बाहि ते 19 कलाकनि खां वधीक जो वक़्तु गुज़रण बावजूदि ज़ाब्तो न अची सघियो। प्लाज़ा जे पिलर्स में ॾार पइजी विया। इमारत जा केतिरा ई हिसा पटि पइजी विया। हिकु फायर फाइटर समेत 6 ॼणा फौत, 32 खां वधीक ज़ख़्मी। लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। केतिरनि ई ज़ख़्मियुनि जी हालत ॻणिती जोगी, जानी नुक़सान वधण जो ख़दशो। सूरतहाल ते ज़ाब्तो आणण जे लाइ इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। वॾे वज़ीर जी हिदायतुनि ते काबीना जा मेंबर, चीफ सेक्रेटरी, डिप्टी मेयर ऐं ॿिया गुल प्लाज़ा वटि पहुची सूरतहाल जो जाइज़ो वरितो। वापारी ताज सदर जो चवणु आहे त प्लाज़ा में 1200 खां वधीक दुकान आहिनि। बाहि हथ सां ठाहियल गुलनि जे दुकान में लॻी, जेका पखिड़िजी वई। गुल प्लाज़ा में बाहि लॻण खां पोइ दुकानदार ऐं शॉपिंग जे लाइ केतिरा ई माण्हू गुम, केतिरा ई वारिस प्यारनि जी ॻोल्हा लाइ वाक़े वारे हंधि बंस ऐं सिविल अस्पताल पहुची विया। प्यारनि सां राब्तो न थियण सबबि सख़्तु परेशान मुतासिर शहरियुनि जो चवणु आहे त बाहि लॻण खां पोइ इमारत में धुओं भरिजी वियो, जंहिं सबबि साहु खणण में तोड़े ॿाहिरि निकिरण में ॾुखियाई थी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह गुल प्लाज़ा में लॻल बाहि जो नोटिस पढ़तो। कमिश्नर कराची खे वाक़े जी तुर्त जांच जी हिदायत। वॾे वज़ीर रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾींदे चयो त इमारत में फायर सेफ्टी इंतज़ामनि जी जांच कई वञे। जांच दौरान कंहिं बि क़िस्म जी गफ़लत या लापरवाही साबित थी त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। कराची जी समूरनि कमर्शियल इमारतुनि में फौरी तौर ते फायर सेफ्टी ऑडिट करायो वञे त जीअं मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि खां बची सघिजे। सदर आसिफ ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं घरू वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां गुल प्लाज़ा में बाहि लॻण वारे वाक़े ते अफ़सोस जो इज़हार। सदर आसिफ ज़रदारी जो चवणु आहे त सिंध हुकूमत ऐं लाॻापियल इदारा मुतासिरनि वापारियुनि जी मदद कनि, ज़ख़्मियुनि खे बहितर तिबी सहूलियतूं फ़राहम करण में का बि कसर न छॾी वञे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त माण्हुनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त जे लाइ समूरा क़दम खंया वञनि। मुतासिर वापारियुनि ऐं ॿियनि माण्हुनि खे हर मुमकिन मदद फ़राहम कई वञे। रेस्क्यू ऑपरेशन में समूरा इदारा गॾिजी कमु कनि। वज़ीर आज़म जो चवणु आहे त फ़ौतियुनि जे वारसनि जे दुख में बराबरि जा शरीक आहियूं। घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त वाक़े में फ़ौत थियलनि जे वारसनि जे दुख में बराबरि जा शरीक आहिनि। सदन समूरियूं हमदर्दियूं बाहि मुतासिरनि सां गॾु आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गुल प्लाज़ा शॉपिंग में बाहि लॻण ऐं जानी नुक़सान ते दुख जो इज़हार कयो। वॾे वज़ीर मेयर कराची खे हिदायत कंदे चयो वियो त बाहि विसाइण जे लाइ समूरा मुमकिन वसीला इस्तेमालु कया वञनि ऐं मुतासिर माण्हुनि खे हर मुमकिन मदद फ़राहम कई वञे। वाक़े जी फौरी ऐं शफ़ाफ़ जांच कई वञे ऐं मुस्तक़बिल में अहिड़नि अफ़सोसनाक वाक़नि जी रोकथाम जे लाइ सख़्त ऐं असराइता क़दम खंया वञनि। गुल प्लाज़ा में बाहि लॻण जो इतला मिलंदे सरकारी मशीनरी राति खां ई मौक़े ते मौजूदु आहे। बाहि ते ज़ाब्तो आणण जे लाइ समूरा वसीला इस्तेमालु कया पिया वञनि। बाहि ते घणे भाङे ताईं ज़ाब्तो अची चुको आहे। कूलिंग जो अमल जारी आहे। सीनियर वज़ीर शर्जील नामेमण तरफ़ां गुल प्लाज़ा में बाहि लॻण ऐं जानी नुक़सान ते दुख जो इज़हार। संदसि चवणु आहे त हुकूमत मुतासिर ख़ानदाननि जे दुख में बराबरि जी शरीक आहे। 100% कूलिंग जो अमल मुकमल थियण ताईं सुकून सां न वेंदा। कंहिं बि क़िस्म जे नाकारी मौक़िफ़ खां पासो पियो वञे। पीटीआई जो रवैयो इंतहापसंद सियासत वारो आहे, जंहिं करे पंहिंजो पाण खे नुक़सान पहुचाइनि था। पीटीआई खे अपील थो करे त एहतजाज वारो सॾु वापसि वठी फीता रुख़ हड़ताल सां नुक़सान थींदो। मकानी इदारनि वारे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जूं रोहड़ी में बस टर्मिनल जे इफ़्तिताह बाद मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं। पीटीआई जे एहतजाज सबबि मज़ामत छेड़ो ऐं नुक़सान थींदो, जंहिंजो नुक़सान उन्हनि ई माण्हुनि खे थींदो। अटे जी क़ीमत वधाइण वारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हुकूमत पारां फ़राहम कयल सब्सिडी खे लाज़मी क़रार ॾिनो वेंदो।
तलदोजा भरसां ट्रालर जी मोटरसाइकिल के टक्कर में नीगिरी फौत ऐं अमर ज़ख़्मी। क़ौमी शहरा ते ट्रालर मोटरसाइकिल के टक्कर आयो। हादसे में मासूम अनिया खुसोची भाट जी फौत ऐं संदसि अमर ज़ख़्मी। हादसे खां पोइ लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। इस्लामपुर वेझो ज़्यादती जो निशानो बणियल नारी अस्पताल में फौत। नारी रघु भील खे ॿिनि जवाबदारनि घर में घिड़ी ज़बरदस्ती ज़्यादती जो निशानो बणायो हो। ज़्यादती खां पोइ नारी आपघात जी कोशिश कई। नारी जो हैदराबाद जी